नाज़िम मटियारी में सरकारी मुलाज़िमनि ऐं उस्तादनि पारां पेंशन पॉलिसी ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल कई वई आहे। तफ़सील मालूम कयो था बाबू ख़ासि कैली खां। जी बाबू। मुख्तलिफ मटियारी समेत पूरे ज़िले जा तैलीमी इदारा स्कूल कॉलेज मुख्तलिफ खातनि जे आफिसुनि जी मुकम्मल तालाबंदी करे कम छॾ हड़ताल कई वई आहे। मटियारी में गज़ट अॻवान मोहम्मद आचर ख़ासकेली, गज़ेटेड ऑफिसर एसोसिएशन जे अॻवान सलत हुसैन ख़ासकेली, अब्दुल करीम मामू कोटो, सैयद जानज़ेब शाह ॿियनि जी अॻवानी में गवर्नमेंट हाई स्कूल मटियारी ऐं गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो जेको पिणु कयो वियो आहे। ॿिए तरफ़ रेवेन्यू एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां पिणु ऑफिस जी तालाबंदी कई वई आहे। पीटीएलएफ मटियारी पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मटियारी में पिणु एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते जेको अॻवाननि साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां पेंशन जी मद में जेको असांजो क़त्ले आम कयो वियो आहे, ग्रुप इंश्योरेंस बैनुअल फंड समेत असां जा मुतालबा फौरी तौर ते मञा वञनि। अॻवाननि जो चवणु आहे त असां जी तहरीक अशरफ ख़ासकेली जी अॻवानी में तेसिताईं जारी रहंदी जेसिताईं असांजा मुतालबा नथा मञा वञनि। अॻवाननि जो एहतिजाज जेको तालाबंदी 23 सेप्टेंबर खां जेको 27 सेप्टेंबर वारी जेको जारी रहे थी। जी बाबू, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।